दादू जी अदालत ॻोठाणे खे नाहक क़ैद करण जी ॾोह में एसएचओ ते 10,000 रुपया दंड लगायो वियो आहे। तफ़सील मालूम था अशफाक मलिक खां। अशफाक, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत एसएचओ वाही पांदी अमीर बख्श उमराणी खे ॻोठाणो आहे नाहक जंहिंखे पांदी इमाम बख्श उस्मानी खे कयो हो उन ते साबित थियण ते 10,000 रुपया मथस जुर्मानो लगायो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हबीबुल्ला रुस्तमानी जी दरख़्वास्त ते सिविल जज जुडिशनल मजिस्ट्रेट जो ई वाही पांदी थाणे ते गुज़िरियल ॾींहुं जेको आहे छापो हयो ऐं छापे जे दौरान इमाम बख्श रुस्तमानी खे बाज़ियाब करायो वियो ऐं उन खां पोइ जेको आहे एसएचओ वाही पांदी खे रिकॉर्ड समेत सेशन कोर्ट दादू में पेश थियण जो अॼु हुकुम ॾिनो वियो ऐं जंहिंखां पोइ अॼु दादू डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़ाहिद हुसैन मेतलो जी जेका अदालत आहे एसएचओ वाही पांदी अमीर बख्श उमराणी खे मथस 10,000 रुपया जुर्मानो लगायो वियो आहे। जी अशफाक, अवां जी महिरबानी।